हिकिड़े माण्हू जो ऐब तव्हांखे मालूम थी वियो त हिन माण्हू में ही ऐब आहे, तव्हां मोमिन हुजण जे नाते तव्हांजे फर्ज़ आहे उनजो ढकु ढकियो। तव्हां उनजो ढकु नथा ढकियो, तव्हां उनखे माण्हुनि में ज़लील था कयो, ख्वार था कयो। साईं फरमाइनि था तेसी मौत न ईंदुसि जेसिताईं ख़ुदि इन ज़िल्लत में मुब्तला न थींदो। जेको ॿिए जा ऐब खोले थो न, कंहिंजी ग़लती ॾिठई चाढ़ींदो फेसबुक ते, वरी जंहिंखे ख़बर न आहे उनखे बि ख़बर पए, सॼी दुनिया ॾिसे त हे अहिड़ो ज़लील आहे। साईं फरमाइनि था जेको ॿिए जा ऐब ज़ाहिर करे थो तेसी न मरंदो जेसीं ताईं अल्लाह ताला उनखे उन ऐब में मुब्तला कंदो, उनखे ईअं ज़लील कंदो, पोइ दुनिया तां लाॾा वञे। मन दहक दुहिक, जेको ॿिए ते खिलंदो आहे न, रब उन ते राज खिलाए छॾींदो। तूं ॿियनि जा ऐब थो खोली, तूं कहिड़ो पाक पहुती आहीं? तुंहिंजे लक्षणनि जी अलाह खे ख़बर कोन्हे? सुभान अल्लाह।